याने ते लेक्चर ॾींदे पर तव्हां हिन महिल ताईं ॻाल्हि न सम्झी सघिया हो सिर्फ़ु इहो ई रीज़न आहे त तव्हां असांजे मोहल्ले में रही करे पोइ बि इहा ॻाल्हि न सम्झंदो त मां तव्हांखे इहो ॿुधायां थो कॾहिं बि कामयाबु तरक़ी त मिलंदी आहे असांजे लाइ हिते रखी रोज़ा कोन हा तरा बि हिकिड़ी बि कान पढ़ी पर हिते तकरीर थो ॾी तरक़ी त मिलंदी आहे इन जे करे मां तव्हांखे आख़िरी पैगाम थो ॾियां विदे विदे मुंहिंजी हयाती ते भरोसो न आहे मां सम्झां थो त इहो हयाती तुंहिंजी भरोसे हयाती खपे नथा चाहियूं असां नथी खपे तुंहिंजी हयाती असांखे बसि असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त बाबा असांजो इहो मक़सदु न आहे असां आहे मक़सदु असांजो सिर्फ़ु इहो ई मक़सदु आहे त छोकिरियुनि सां न ॻाल्हायो अलाए मूंखे आहे असां चाहियूं था असां मूंखे कान्हे का तॾहिं थो चवां आहे का असां चाहियूं था त असांजो आवाम सुधरे हिन जहिड़ा माण्हू हिननि खे सुञाणो हिन जे निड़नि ते ठपा हणी घुरो कारा ठपा हणो कारा ठपा किना अहिड़ा छा माना सूअर ॾिस सूअर शकल मूंखे कान्हे का तॾहिं थो चवां पर इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे बसि आख़िरी पैगाम था ॾियो आख़िरी पैगाम हिननि जो इहो आहे तव्हां रोज़ा रखो की राति जो सेरी ताईं माना छोकिरियुनि सां न ॻाल्हायो सिधा थी हलो सिधा थी फज़ीलत सां ज़िंदगी गुज़ारियो ऐं रमज़ान में पंहिंजो आदतूं सुधारियो नमाज़ी थियो न सुधारींदो कॾहिं बि न सुधरंदो तव्हां फ्यूचर में कामयाबी हासिल नथा करे सघो तव्हां हिते आख़िरत में जिथे बि वेंदो तव्हांखे पादर लॻंदा इन जे करे मां सम्झां थो असां जहिड़े नौजवान गरम तेलनि में सड़िया वेंदो तव्हां हिननि तेलनि में सड़िया वेंदो तव्हां अलाए कहिड़नि तेलनि में सड़िया वेंदो छोकिरी जे करे सिर्फ़ु छोकिरियुनि इन जे करे असांजो फ़र्ज़ु आहे त असांजे नौजवान खे अवेयर कयूं असांजी नौजवाननि खे अवेयर कयूं त तव्हां इहो कमु न कंदा कयो छो जो हिन कम सां नौजवान जो ऐं समाज जो ऐं नौजवाननि जो नुक़सानु थींदो वॾो टाइम वेस्ट थींदो सॼो को मतिलबु उन्हनि खे बेनिफिट न थींदो